एक बे मां हुजूं वयूं मोकलाए ओ एक बे मां हुजूं वयूं मोकलाए ओ रही यार लाए उहा दिल दीन मोहम्मद शाह चवेला। नवाब खान दलगांव पांचला निर्मोल शाह ऐं जाहिद रिंद ऐं अदा मखण ते बा ये कंपनी में मौजूद आहिनि ऐं केसट में भी इन्हनि जो तावन है। उसा इनायत पकाजी ऐं इमदाद बेसरी वारा मुख्तियार बाजे वारा आज जे पियो मुंहिंजा जानी उहा मोहबत सां ख़त्म थी वई बाक़ी जे हथ ॾींदे त ॾेई छॾंदासीं बाक़ी अॻी ॻाल्हि न आहे रही जानी। ॾिसी छा थो चए ओ हथ ॾींदे त ॾेई छॾबो बाक़ी हुजत ख़त्म थी वई तो दोस्ती मां दुश्मन करे बेकदरा छॾे अखियूं पूरे यो मोते चई छॾबो बाक़ी हुजत ख़त्म थी वई हथ ॾींदे त ॾेई छॾबो बाक़ी हुज ख़त्म थी वई तो दोस्ती मां दुश्मन करे बेकदरा छॾे अखियूं पूरे यो मोते चई छॾबो बाक़ी हुजत ख़त्म थी वई हथ ॾींदे त ॾेई छॾबो बाक़ी हुज ख़त्म थी वई। आपका मोबाइल नंबर क्या है? मोबाइल नंबर 9352825490। क्या 9352825490। तोसा ख़त्म थी चुकी यारी बाक़ी रस्म दुनिया वारी नवाब खान दलगांव पांचला तोसा ख़त्म थी चुकी यारी बाक़ी रस्म दुनिया वारी ईद त पियो अचबो बाक़ी हुजत ख़त्म थी वई हथ ॾींदे त ॾेई छॾबो बाक़ी हुज ख़त्म थी वई। मोबाइल नंबर 9352825490। ज़ाइनात बुकाजी आज की जे मां बाप सां दिल हुजे ऐं वो जानी जे ॿिए सां गॾु घुमे सिमीरो छा थो चए गॾु गैरन सां पियो यार फिरी तो दस मताए छॾास पूरी। क्या नाम है आपका? नाम तो आपने सुना ही होगा। नवाब खान दलगांव पांचला पियो यार फिरी तो दस मटाए छॾास पूरी दुख तो ते इहो रखबो बाक़ी हुज ख़त्म थी वई हथ ॾींदे त ॾेई छॾबो बाक़ी हुजत ख़त्म थी वई। जानी मोबाइल नंबर 9352825490। इन कलाम जो शायर असांजो जानी बा तालब शाह सैलानी जेको हिन केसट जो सिलेक्शन मास्टर आहे ॾिसी ॿुधाईंदा छा थो चए